नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मुख़्तसी तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा हलूं त मुस्लिम लीग फंक्शनल जी अॻुवान नुसरत सहर अब्बासी जो नफ़सियाती इस्पताल जो ओचितो दौरो। MS जी गैर मौजूदगी में सवाल कयो, MS किथे अञा ताईं छो न आयो आहे? MS जी तबियत सही न आहे, लिखी छो न ॾिनो वियो आहे? नफ़सियाती इस्पताल में कोरोना चेक न पियो कयो वञे, मुंहिंजो पंहिंजो बि ट्रीटमेंट चेक न थियो आहे। रिकॉर्ड रूम में मिटी जमा आहे। इस्पताल में अचण वारनि माण्हुनि खे न मास्क लाइ पाबंद कयो वियो ऐं न वरी सैनिटाइज़ कयो पियो वञे। नुसरत सहर अब्बासी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नफ़सियाती मर्ज़ जे इस्पताल जो हाल ख़राब आहे। बिलावल साहब, अवां इस्पताल जी हालत ॾिसो, अवां खे ग़लति गाइड करे रहिया आहिनि। सॼी सिंध मां ग़रीब हिते अचनि था। हिते कोरोना खां बचा जी का बि SOPs न कई वई आहे। इस्पताल जी हालत तबाह आहे। नाक़स खोराक ॾिनी पई वञे। मरीज़ सालनि खां इलाज कराए रहिया आहिनि, ठीक न पिया थियनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।